मथे में सूर थे, तकलीफ़ पहुचे, समूरे जिस्म में तकलीफ़ फैलजंदी आहे, तकलीफ़ पुॼंदी आहे। ईअं मोमिन ऐं मुस्लमान ईअं उन्हनि खे हुजणु खपे। जे हिकिड़े मुस्लमान खे, हिकिड़े मोमिन खे तकलीफ़ पहुचे तो समूरे इंसाननि में जेका सो मोमिननि में उन जी तकलीफ़ खे महसूसु करणु खपे कि गज़ा में ऐं फ़लस्तीन में मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म थी रहियो आहे कि ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल मक़दिस जे फ़ज़ीलत जे बारे में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐ बैतुल मक़दिस मां रब सुब्हानहु व तआला तोखे अर्श खां वठी दरियाए फ़ुरात ताईं बाबरकत ज़मीन ठाही आहे। अर्श खां वठी दरियाए फ़ुरात ताईं मूं रब्बुल आलमीन तोखे बाबरकत बणाए ठाहियो आहे ऐं उन मुल्क शाम मां फ़लस्तीन जी ज़मीन खे ख़ासि तक़द्दुस ऐं ख़ासि हिकु तरह जी अज़मत मूं रब्बुल आलमीन उनखे अता करे छॾियो आहे। ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐ मुल्क शाम मूं रब्बुल आलमीन तोखे सभिनी शहरनि खां तूं सभिनी शहरनि खां मुंहिंजो मुंतख़ब ऐं चूंडियल हिकु टुकड़ो आहीं। तो वटि मां अल्लाह रब्बुल आलमीन मुल्क शाम खे फरमायो कि ऐ मुल्क शाम समूरे रूए ज़मीन खां तूं मुंहिंजो मुंतख़ब ऐं चूंडियल टुकड़ो आहीं। मां तो वटि पंहिंजा उहे बाना पहुचाईंदुसि जेके बाना मूं रब्बुल आलमीन जा मुंतख़ब ऐं सभ खां प्यारा बाना मुंहिंजा हूंदा कि इहा आहे बैतुल मक़दिस, इहो आहे जेका सो आहे मुल्क शाम जी फ़ज़ीलत ऐं इहो आहे फ़लस्तीन उहो बि मुल्क शाम में आहे उन जी फ़ज़ीलत। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़ुबान मुक़द्दस सां जेका सो आहे उन जी ख़ासि फ़ज़ीलत बयानु कई आहे। ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम बल्कि मुस्लमाननि जो क़िबला अव्वल बैतुल मक़दिस ऐं मस्जिद अक़सा आहे कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्की ज़िंदगी में इन में इख़्तिलाफ़ आहे कि आया मक्की ज़िंदगी में हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुया या कंहिं ॿिए तरफ़। तो कुझु उलमाए किराम फरमाइनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत खां अॻु ऐं मक्की ज़िंदगी में बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुया। बाक़ी रही ॻाल्हि हिजरत खां बाद जॾहिं नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने मुकर्रमा में मदीने शरीफ में तशरीफ़ फरमा थिया त उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु रिवायतुनि जे मुताबिक़ 16 महीना ऐं कुझु रिवायतुनि जे मुताबिक़ 17 महीना अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मक़दिस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ियो, बैतुल मक़दिस ॾे मुंहुं करे नमाज़ अदा कयो। तो मुस्लमाननि जो क़िबला अव्वल बि बैतुल मक़दिस आहे। ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उम्मे बशर जे घर विया तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ खाधो तैयार कयऊं तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु नमाज़ ज़ुहर जो टाइम आयो तो उन हज़रत उम्मे बशर रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर जे नज़दीक हिकु मस्जिद हुई, उते वञी करे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब किराम सां गॾु वञी करे नमाज़ ज़ुहर अदा करणु लॻा। नमाज़ ज़ुहर अदा कयाऊं त उन वक़्तु हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जनाब जिब्रील इशारो ॾिनो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ ज़ुहर जा 2 रकातूं अदा करे चुका हुया। हज़रत जनाब जिब्रील वही जेका सो खणी आया ऐं इशारो कयऊं तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मक़दिस खां मुंहुं फेरे करे काबे शरीफ़ ॾे पंहिंजो मुंहुं करे छॾियाऊं। यानी ईअं सम्झो कि उहा मस्जिद पोइ मस्जिद क़िबलतैन उन जो नालो रखियो वियो कि जंहिं मस्जिद में नमाज़ ज़ुहर जो 2 रकातूं बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ अदा पढ़ियूं वियूं ऐं 2 रकातूं आख़िरी 2 रकातूं काबा मुकर्रमा ॾे मुंहुं करे नमाज़ अदा कई वई। पोइ मुस्लमाननि जो क़िबला अव्वल ऐं उहो हिन वक़्तु जेका सो आहे कुफ़ार मुशरिकनि यहूदियुनि दीन जे दुश्मननि
अल्लाह ऐं उन जे रसूल जे दुश्मननि जे कब्ज़े में आहे उहो बैतुल मक़दिस ऐं मस्जिद अक़सा। उते जेको बि मुस्लमान नमाज़ अदा कंदो आहे उन मुस्लमाननि खे उते ई शहीद कयो वेंदो आहे। उन जे मथां ज़ुल्म ऐं फ़लस्तीन में मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म के तरह तरह जा उन जे मथां ज़ुल्म कया था वञनि कि तक़रीबन 2000 अक्टूबर जे महीने खां वठी 2013 7 अक्टूबर 2013 खां वठी इन फ़लस्तीन ऐं मुल्क शाम जे मथां उन यहूदियुनि जो ऐं इसराईल जो इहो मुस्लमाननि सां इहो ज़ुल्म शुरू थियो। त तक़रीबन 1.5 साल जो अरसो गुज़री चुको आहे त उन हिन सदीअ जो सभ खां इहो वॾो ज़ुल्म मुस्लमाननि जे मथां थी रहियो आहे कि 55,000 जे लॻभॻि तक़रीबन 55,000 मर्द ऐं औरतूं पोड़ा ॿार इन अरसे खां वठी हिन टाइम ताईं शहादत ऐं जामे शहादत ऐं शहीद थी चुका आहिनि। अल्लाहु अकबर। 55,000 मर्द औरतूं ॿार ऐं पोड़ा जेका सो इन उन्हनि जे ज़ुल्म सां शहीद थी चुका आहिनि ऐं तक़रीबन 2 लख जे लॻभॻि मुस्लमान शहीद थी चुका आहिनि। उन्हनि जा इस्पताल ऐं उन्हनि जा तालीमी इदारा ऐं उन्हनि जा ॻोठ ऐं उन्हनि जा ख़ीमा उहे बि महफ़ूज़ न आहिनि। उन्हनि खे बि जेका सो ड्राहियो वियो, ज़ुल्म ऐं सितम कया विया। खाधो ऐं उन जो जेको तिबी इमदाद आहे, दवा वग़ैरह उन जी बि कोई बि सहूलियत न आहे। उन जे मथां बि खाधे ऐं तिबी इमदाद ग़िज़ा दवा वग़ैरह सभु कुझु जे मथां पाबंदी उन जे मथां आयद आहे। बल्कि मां चवां थो कि हीअ करबला आहे। हिन वक़्त जो इन 14 सदी जो हिकु करबला मुस्लमाननि जे मथां उन्हनि जा नंढड़ा ॿार रोईंदे ऐं तड़पंदे तड़पंदे उहो पंहिंजी जान ॾेई रहिया आहिनि फ़लस्तीन जे इन ज़ुल्म सितम ते। तो अॼु इहो ज़ुल्म ऐं सितम थी रहियो आहे कि 57 या 56 इस्लामी मुल्क आहिनि। अहिड़े हालात में अल्लाह सुब्हानो व तआला मुस्लमाननि जे मथां जिहाद खे बिल्कुलु मुकमल फ़र्ज़ कयो आहे। बार सूरत जेको असां करे सघूं था उहे ॻाल्हियूं असां तव्हांजे साम्हूं बयानु कयूं। बाक़ी उलमाए किराम वटि कि इस्लामी जेका सो जमहूरिया पाकिस्तान हुजण जे बावजूद मुल्क पाकिस्तान में इस्लामी हुकूमत कोन आहे। तोड़े जो असांजो मुल्क जे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, उन जे बावजूद इस्लामी कानून असां वटि कोन आहे। इस्लाम जे ऐं दीन जे निफ़ाज़ जे लाइ उलमाए किराम सालनि खां वठी जिदोजहद ऐं कोशिशि करे रहिया आहिनि। बार सूरत के उलमा वटि इहे हुकूमत जूं चाबियूं त न आहिनि, उहे फ़ौरन जिहाद जे लाइ ऐलान कनि ऐं निकिरी वञनि। जेको करे सघनि था उहो ई आहे कि जेको अवाम ऐं या उलमाए किराम करे सघनि था जेके मामलात उहे ई आहिनि। उन्हनि मंझां हिकु ई आहे कि उन्हनि जे लाइ पाणीअ जो साफ़ पाणीअ जो इंतज़ाम कयो वञे ऐं उन्हनि ताईं पहुचायो वञे ऐं उन्हनि जे इमदाद जे लाइ ऐं उन्हनि जी मदद ऐं ताउन जे लाइ पोइ तंज़ीमूं जेकॾहिं उहे तंज़ीमूं जेके वाक़िअतन दर्द रखंदड़ तंज़ीमूं आहिनि ऐं उन्हनि ताईं उहे ग़िज़ा या पाणी वग़ैरह या दवा वग़ैरह पहुचाईंदा बि आहिनि ऐं ईमानदार तंज़ीमूं आहिनि ऐं दीनी तंज़ीमूं आहिनि ऐं उन्हनि जो असांखे घुरिजे त उन्हनि सां ताउन करणु घुरिजे। उहे साफ़ पाणियूं उन्हनि ताईं ताकी पहुचाए सघजनि ऐं उन खां अलावा साफ़ ग़िज़ा ऐं उन्हनि ताईं ताकी ग़िज़ा ॿियो सभु कुझु उन्हनि जे लाइ पहुचाए सघिजे। उन खां अलावा के मर्द हुजनि या नंढा ॿार हुजनि, औरतूं हुजनि, उन्हनि जे लाइ लिबास कपिड़ा उन्हनि जे लाइ पहुचाए इहो बि जेका सो असीं करे सघूं था उन ताईं पहुचाए सघजनि था। उहो वॾियूं वॾियूं तंज़ीमूं जेके असां सम्झूं था कि वाक़िअतन ईमानदार तंज़ीमूं आहिनि, दीनी तंज़ीमूं आहिनि, हीअ सभु कुझु पाण न खाईंदा बल्कि उन्हनि ताईं वाक़िअतन पहुचाईंदा। तो असांखे उन्हनि सां ताउन करणु घुरिजे ऐं उन खां अलावा कि जेको दवा ऐं दवाऊं आहिनि साफ़ दवाऊं उहे उन्हनि ताईं पहुचाए सघजनि थियूं ऐं उन खां अलावा जेके ख़ासि दुकानदार आहिनि उन्हनि जे मसनूआत जो ऐं उन्हनि जी जेके बि शयूं आहिनि
उन्हनि जो बाइकाट करणु घुरिजे। ऐं उन खां अलावा आख़िरी ॻाल्हि जेको असां ऐं तव्हां बिल्कुलु मुकमल, जेकॾहिं इहो तव्हां असां जीअं न दुकानदार आहियूं, न असां में अहिड़ी का सघ आहे जो तामन कयूं, न ॿियो कुझु बि आहे, तो फलिहाज़ा आख़िरी हल इहो आहे कि तव्हांजे लाइ ऐं असांजे लाइ घटि में घटि उन्हनि खे दुआउनि में ज़रूरु यादि कयूं, उन्हनि जे लाइ दुआ ज़रूरु घुरूं, ॾींहुं राति हर नमाज़ में उन्हनि जे लाइ दुआ ज़रूरु कयूं। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वकाल रब, बल्कि रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह फरमायो कि तव्हां मूं रब्बुल आलमीन का दुआ घुरो, मां रब्बुल आलमीन तव्हांजी दुआउनि खे क़बूल कंदुसि। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अद्दुआ सिलाउल मोमिन, औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुआ मोमिन जे लाइ हथियार आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुआ ही इबादत आहे। ऐं हिकिड़े ॿिए हदीस में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि दुआ इबादत जो मग़ज़ आहे, मग़ज़, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। तो घटि में घटि असां उन्हनि जे लाइ दुआउनि में उन्हनि खे ज़रूरु यादि करे सघूं था। हाणे तव्हां सभु गॾिजी करे मूंसां फ़लस्तीन जे लाइ दुआ घुरायो। अल्लाहुम्मा आमीन या रब्बल आलमीन, असां सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा या रब्बल आलमीन। जेके फ़लस्तीन जा ग़ज़ा जे मथां ज़ुल्म सितम थी रहियो आहे,